ये तराजू लोड शेडिंग खाना नमा गैस ये तराजू लोड शेडिंग। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। खानवाण मां परवेज़ हुसैन भंड जी खानवाण में इफ्तारी वक़्तु सुई गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं घटि प्रेशर रोज़ जो मामूल बणियल आवाम सख़्त परेशान शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो रैली सुई गैस जे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। तफ़सील मूजिब ज़िला नौशहर फ़िरोज़ जे शहर खानवाण में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में इफ्तारी वक़्तु सुई गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं प्रेशर घटि हुजण ख़िलाफ़ शहरी तादे सदर सैयद आशिक़ अली शाह, रियाज पारस मल्ला, अब्दुल हफीज़ सैतो, उस्ताद शमीर कुंदर, वक़ार कुंदर, आसिफ अली मंगी, गुलाम नबी सोलंकी, ज़हूर अहमद कुंदर, सज्जाद शेख, रियाज हसन सूमर जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सुई गैस जी नाअहल इंतज़ामिया पारां रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रोज़ानो इफ्तारी वक़्तु सुई गैस जी हथरादू लोड शेडिंग करे शहरनि खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। लॉकडाउन जे करे होटलूं बंदि हुजण सबबि रोज़ेदारनि लाइ इफ्तारीअ जो पिणु बंदोबस्तु नथो थी सघे। हिननि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं गैस मिले पारां गैस जे हथरादू लोड शेडिंग ख़त्म न कई वई ऐं गैस जो प्रेशर न वधायो त खानवाण शहर में सभी शहरनि सां गॾिजी सुई गैस कंपनी जे इंतज़ामिया ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।